नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं जुंगशई शहर में। हिते जुंगशई शहर में तव्हां ॾिसो था त तव्हांखे नज़र ईंदो त हीअ सभु दुकानूं तक़रीबन बंदि थी विया आहिनि ऐं हिते लॉकडाउन जे हवाले सां 20-22 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिते का बि जेको आहे सो माना माण्हुनि खे का रिलीफ वग़ैरह न मिलियो आहे। हिते जा माण्हुनि जो जेको आहे सो चवणी छा आहे, अची त हिननि जा राय ॿुधूं। असीं गाॾी हलाईंदा आहियूं। हाणे जीअं माना लॉकडाउन थी वियो, यका माना बुखे पिया मरूं, माना को रोज़गारी कोन्हे, न को ॿाहिरि वसीलो आहे, न को केरु पुछण वारो आहे। दवा ववा का 2 वेलनि जी मानी खाधी आहे, बचा बुख मरनि ॿुधनि केरु असां माना अञा बिलीअ बचो बि लड़ी कोन आयो आहे। सिर्फ़ु हिकिड़े अकबली बुरे खां सवा जे वीचारे जेतिरो पुॼे सारूं सामान ॾिनो ऐं राशन ॾिनई। 5-6 ॾींहंनि जो असांजो गुज़ारो थी वियो। बाक़ी हींअर अच्छा, तव्हांखे का गवर्नमेंट जे तरफ़ां जीअं गवर्नमेंट ऐलान कयो आहे, हुकूमत सिंध वज़ीर आला सिंध चवनि था त बाबा असां राशन ॾींदासीं, माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं, तव्हांखे का शइ मिलियो न? दादा एतबार कंदे ॾिस माना का शइ बि असां कान मिली, लोले लूण बि असां कोन मिलियो ॿुधे। पर असांजा बचा बुखे मरनि, असां रोज़गार बंदि लॻो पियो। को का शइ को ॿाहिरि वसीलो छा पाणी गिलास जो पुछण बि केरु कोन आयो आहे। असां इहे असरु पियो आहे साईं। असांजे इलाही बेरोज़गार वीचारा मज़दूर गरीब मिसकिन माण्हू इलाही बेरोज़गार बुख ते वेठा आहिनि। के वीचारियूं बेवाऊं मायूं आहिनि, बुखे बि मरनि, को कारोबार कोन्हे। हिते शहर जा दुकान बंदि आहिनि। गवर्नमेंट ॾियणु कयो त बाबा खे राशन मिलंदो, घर वेठे कुझु माण्हू को घर में पुलिस जो सटको आहे, जेको निकिरे थो ॿाहिरि हुनखे मोटड़ जो सटको, ॿियो कुझु कोन्हे। बेरोज़गारी इलाही आहे। बचा वीचारा बुख पिया मरनि, के गांव करे मरी विया आहिनि, एतिरा बुख में मरी विया आहिनि। दुकान मुल्क असीं कोस्तानी माण्हू, असीं बुखे चो में ई सफ़ा। महिरबानी करे असांजे गवर्नमेंट कुझु सहारो ॾिए। का चीज़ कोन मिली हिन नाज़ में जेको असीं पंहिंजा घर पिया भरियूं। वॾा माण्हू असीं मिसकिन माण्हू होट लाइ ढूंढंदा ईंदा आहिनि, बाबा असां वोट ॾियो। हिन टाइम ते ॾुखे टाइम ते केरु कोन थो वेझो अचे, न नाज़ में अचे, न AP अचे, न MNO अचे। असीं बुखे पिया मरूं। एतिरा माण्हू, एतिरा मज़दूर बेरोज़गार वेठा आहिनि। केतिरा मीले में माण्हू वेठा आहिनि, मीले जा माण्हू कढी छॾिया, घर में वेठा आहिनि। घर खां ॿाहिरि निकिरे थो माण्हू, पुलिस जो सटको आहे। आपका नाम क्या है? लुकमान, मोहम्मद लुकमान नाम है। अच्छा भाईजान, आप क्या काम करते थे? जी हमारा मिठाई का कारोबार है। अच्छा, और हमें बहुत नुकसान हुआ है, लॉस हुआ है इसके अंदर, और हम बैठे हैं बस घर के अंदर, क्या करें और कुछ है ही नहीं। अच्छा, तो आपने गवर्नमेंट ने जो ऐलान किया है भाई हम राशन देंगे, हम कोई रिलीफ देंगे, गवर्नमेंट की तरफ से आपको कुछ मिला है यहाँ? नहीं, हमें तो कुछ भी नहीं मिला है यहाँ पे। हमने तो जो भी है अपना वो कर रहे हैं अपनी तरफ से, बाकी गवर्नमेंट की तरफ से हमें कुछ नहीं मिला है। बाकी हमारी शॉप में हम घर पाला तो छा जो कम कंदो आहे हिते? अच्छा, जॾहिं खां 22 ॾींहं थी विया आहिनि, इहे लॉकडाउन थियो कोरोना वायरस जे करे, अव्हांजे हिन कारोबार ते, हिन कम ते कहिड़ो असरु पियो आहे? असर पई आहे। अव्हांखे को गवर्नमेंट जे तरफ़ां को का सहारो मिलियो आहे? उन्हनि का शइ रिलीफ ॾिनी आहे अव्हांजे बचनि खे? एक दुकानदार है, नंढो माना कारोबार है। दुकान वही माना सब 22 ॾींहं दुकान बंद है। उनमें राशन जो भी चवनि तो वहाँ पे राशन वगैरह ही हो सभी कुछ मिलनि नथी, पर का शइ असांखे अॼु ॾींहं ताईं न मिली आहे। नालो छा आहे? तव्हां छा कंदा हुआ? ऐं मज़दूरी कंदो थोरो घणो कमकार तो मसलो थोरो घणो तो बि असांजो बंदि थी वियो आहे। हिन लॉकडाउन जे करे असांजे माना हाणे राशन वाशन खां घर खां 24 कलाक घर जे हवाले का शइ न मिली आहे। अच्छा, असांखे का उमेदु कोन्हे। असां माना ओतिरो लाहे वेठा आहियूं, असांजा कारोबार सभु बंदि लॻा पिया आहिनि ऐं असां बिल्कुलु बुख में वेठा आहियूं। नाज़रीन, असां हिते मौजूदु आहियूं जुंगशई शहर में। हिते असांजो समाजी अॻवान अब्दुल कादिर शेख सभ खां पहिरियों ॿुधाईंदो त ॾाढो हींअर जुंगशई में आर्टिकल लिखियो हुन हवाले सां त जुंगशई दोस्तान जेको असांखे रहे पियो आहे दुनिया में, त आउं सम्झां थो हींअर पहिरीं दफ़ा मतिलबु त इहो कोरोना वायरस वबा जी फैलिजी आहे। हक़ीक़त में इहा त कोरोना वायरस जेकी आहे असांजे दोस्तान इलाइक़े में सभई साल बंदि थी आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां। छो त असांजो जेको इलाइक़ो आहे, जेको हुकूमत दोस्तान आहे, जिते पाणी खे हमेशह कोट रही आहे, बरसातूं पवंदियूं त असांजे वक़्त ते खेत आबाद थींदा, न त 6-6 साल गुज़री वेंदा। पर असांजो इलाइक़ो जेको आहे हमेशह कोटे रहियो आहे। इदारनि सां गॾोगॾु, हुकूमती इदारनि सां गॾोगॾु असांजी जेकी इलाही तंज़ीमूं ख़ासि तौर ते उहो बि असांजे इलाइक़े में हमेशह नज़र ईंदो। इहो हीअं रिसेंटली हिकिड़ो मूं पंहिंजो आर्टिकल लिखियो पंहिंजे अख़बार में, जो अख़बार में शाया थियो ऐं उन खां पोइ सोशल मीडिया ते पायो। त उन हवाले सां ॾिसूं त जेके इहे असांजूं फलाई तंज़ीमूं आहियूं उहे बि असांखे नज़रअंदाज़ कंदियूं आहिनि। हुकूमती इदारा बि उन सां नज़रअंदाज़ कंदा। ख़ासि तौर ते हिन कोस्तान जे इलाइक़े में जेकी 50 खां 60 हज़ार
जे आबादी जो मुश्तमल असांजी माना यूनियन काउंसिल आहे जिनशाही में असांजो समाजी अॻुवाण हफ़ीज़ जाकरो वो असां सां गॾु आहे। तव्हां जेको कोस्तान जे इलाइक़े में जेको सो तव्हां आवाज़ थी आया आहियो, सुठी ॻाल्हि आहे। ऐं कोस्तान जो तमामु वॾी वसी इलाइक़ो आहे, सभिनीनि खे ख़बर आहे, सभिनी MP MLA खे बि ख़बर आहे त हिते मसाइल छा आहिनि, हुननि छा कयो, उन्हनि खे बि ज़ाती तौरु ख़बर आहे त छा आहे छा न आहे। कुझु दोस्तनि, कुझु समाजी अख़बारनि, कुझु माना वेलफेयरनि हिते माना ॾिनो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, पर अञा हीउ कोस्तान जो काफ़ी वॾो इलाइक़ो आहे, गुरबत घणी आहे, पर अञा मज़ीद माना जेके परे परे जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि लाइ इलाही मसइलो आहे। उते राशन जी सख़्तु ज़रूरत आहे, इलाही मसइला लॻा पिया आहिनि, शेयर बंदि थी विया आहिनि, कारोबार बंदि थी विया आहिनि, ठेले वारो कबाब वारो अगरि कोई इन्हनि खे माना मिसाल जी ॻाल्हि का बि NGOs वग़ैरह ॾिए थी त वधि में हफ़्ते जे लाइ माना राशन ॾिए थी। हाणे तव्हां ॿुधायो गुज़िरियल 23 तारीख़ ते लॉकडाउन लॻो, अॼु तारीख़ आहे 17 तारीख़ जेको अञा ताईं माना का शइ न। जीअं त नाज़रीन असां जुमशेद शहर में हींअर मौजूदु आहियूं। हिते असां काफ़ी दुकानदारनि खां, काफ़ी रेड़ी वारनि खां सभिनि सां असांजी राय पुछा कयोसीं, त उन्हनि जो चवणी इहा आहे त भई असां जीअं लॉकडाउन 22 ॾींहं खां वठी वधी वियो आहे ऐं मज़ीद उनखे 2 हफ़्ता वधायो वियो आहे, त असांजी जेको आहे सो को बि जेको सहायता न कयो वियो आहे, असांजो को बि राशन जो जेको आहे सो बंदोबस्तु न कयो वियो आहे। सरकार जे तरफ़ां जेको असांखे ऐलान मिलियो भई सरकार जेको आहे सो माना असांखे राशन घर घर में पहुचाईंदो, उहो बि सिर्फ़ु जेको आहे सो माना ख़बरूं ऐं इहे ख़बरूं ॿुधंदा रहूं पिया, अञा तक कंहिंखे बि जेको आहे सो अहिड़ी क़िस्म जी का सहायता सहारो न थियो आहे। कैमरामैन सां मीर सदाम बिरोही, सोच TV जंगशाही। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.